भिटाई आऊं हलां थो चङो भिटाई आऊं हलां थो आऊं हलां थो आऊं हलां थो चङो भिटाई आऊं हलां थो चङो भिटाई। नवीन अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॿुधाए हलूं। दड़ो लॻ रोड हादसो, ॿ नौजवान फौत लाश घर पहुचण ते कारम अची वियो। भटूरो रोड ते काटला स्टाफ वटि रोड हादसे में ॿ नौजवान नकाश मेमन ऐं सजाद मेमन फौत थी विया। ॿई नौजवान भटूरो में शादी जी कार में वञी रहिया हुआ त उन्हनि कार रोड ते पयल फिश मथां चढ़ी गलती थी पई, जंहिंजे नतीजे में ॿई नौजवान नकाश मेमन ऐं सजाद मेमन फौत थी विया। फौतनि जा लाश रॉयल हेल्थ सेंटर दड़ो अंधा विया। फौतनि जा लाश घर पहुचण ते ॾाढो अची वियो। फौतनि खे सवें हाली अखियुनि सां मिटी मां हवाले कयो वियो।